घोटकी मां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले घोटकी जे सदर मीर इफ्तिखार अहमद ख़ान लुंड प्रेस क्लब घोटकी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़मान पार्क लाहौर में PTI कारकुननि ते तशद्दुद ऐं इमरान ख़ान ते कूड़ा केस दाख़िल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पंजाब निगरान हुकूमत खे ख़बर नाहे त हू हुकूमत कीअं हलाए। PTI कारकुननि ते तशद्दुद करण हिन वाज़े साबित कयो आहे त हू चोर दरवाज़े खां आयल हुकूमत जी कठपुतली ऐं पंजाब हुकूमत समूरे मुल्क जी पुलिस ज़मान पार्क में गॾु कई है जेका PTI जे कारकुननि ते तशद्दुद करे रही है। नाहिल वफ़ाक़ी हुकूमत खे नज़र नथो अचे त मुल्क में अमनो अमान बि करणो आहे। सिंध पुलिस जा रोज़ जवान ॾोहारिन हथां मारजन पिया। पुलिस वटि जेके हथियार आहिनि हू 1970 वारे दौर जा आहिनि जेके 2023 में इस्तेमाल करे रहिया आहिनि। हिननि चयो त मुल्क में रोज़ महांगाई वधी रही है। ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे पर हिननि खे सिर्फ़ पंहिंजी हुकूमत बचाइणी आहे। हिननि चयो त अॼु इमरान ख़ान जे ख़िताब खां पोइ ज़िले घोटकी जो हर कारकुन गॾु आहे। PTI चेयरमैन जे हुकुम ते सिंध जा सभु रोड रस्ता बंदि हूंदा। नाहिल हुकूमत PTI चेयरमैन खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई त दमादम मस्त कलंदर हूंदो जंहिंजी ज़िम्मेवार नाहिल वफ़ाक़ी हुकूमत हूंदी। हिन चयो त मुस्लिम लीग नून जे नाइब सदर मरियम नवाज़ सरेआम इलेक्शन मुहिम हलाए रही है। PTI जे उम्मीदवारनि खे प्रेशराइज़ कयो पियो वञे। चोर हुकूमत जे अचण खां पोइ मुल्क में महांगाई वधी है जंहिंखे सिर्फ़ PTI जी हुकूमत रोके सघे थी। इन मौके ते मोहम्मद हसन चाचड़ रईस अल्लाह वसायो माजिद अली सूमरो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।